हिन वीडियो में इहो असां चेक कंदासीं कि हेठि ॾिनल टे अदद असांजे मथियल ॾिनल अंकनि सां पूरो वंडजनि था। असां इहो न सोचींदासीं त छो इहे वंडजनि था, पर इहे कीअं वंडिजी सघजनि था। अगरि कीअं वंडिजी सघनि था हेठि मथियल ॾिनल अंगनि मां, जीअं असां 2 या 5 या 9 या 10 सां वंडियूं हिनखे। हाणे शुरू कयूं त छा इहे अदद 2 सां वंडजनि था। त हर हिन अदद जी असां इकाई वारी जॻह या वंस प्लेस खे ॾिसंदासीं। अगरि उहो अंग 2 सां वंडजंदो त पूरो अदद पूरो रहंदो। हाणे ॾिसो 8 असांजो 2 सां वंडिजी सघे थो, 2 ज़र 4 8 थींदो आहे, त इहो पूरो अदद 2 सां वंडिजो। ॿुड़ी खे बि असां 2 सां वंडे सघूं था, त इहो अंग बि 2 सां वंडजंदो। ॿियो तरीक़ो इनखे सोचण जो इहो आहे कि हिते इकाई वारी जॻह ते ॿधी अदद हुजे या ॿधी अंग हुजे, त उहो असां चई सघूं था 2 सां वंडिजी सघिजे थो। हाणे हिते 5 आहे, 5 खे असां 2 सां नथा वंडे सघूं, त इहो अंग पूरो 2 सां न वंडजंदो। इन करे मां न लिखंदुसि त हे 2 सां वंडिजे थो। 2 सां चेक करण खां पोइ हाणे 3 सां चेक करण जो तरीक़ो इहो आहे कि हर अदद जे ॾिनल अंकनि खे पाण में जोड़ कयो। अगरि जोड़ कयल अंग जेको मिलंदो उहो 3 सां वंडिजी सघिजे थो, त पूरो अंग बि 3 सां वंडिजी सघिजंदो। हाणे जोड़ कयूं त 2 में 7 जमा कयूं, वरी 9, वरी 9 ॿीहर अचे थो, वरी 9, वरी 5, वरी 8, वरी 8। त हाणे हिनखे पाण खे जोड़ कयो। 2 जोड़ 7 9, 9 जोड़ 9 18, 9 27, 5 32, 2 में 8 जमा कंदासीं 40, उन में 8 जमा कंदासीं 48। हाणे 48 3 सां ज़र्ब थींदो आहे। तव्हांखे अगरि इहो पक करणी आहे कि इहो 48 3 सां ज़र्ब थिए थो, त तव्हां पहिरियों इनखे ई पाण में जोड़ कयो। तव्हां 4 खे 8 सां जोड़ कंदासीं त असांजो जवाबु ईंदो 12। हाणे 12 ज़ाहिर आहे त 3 सां वंडिजी सघिजे थो। अगरि अञा बि तव्हांखे पक करणी आहे त इन्हनि ॿिन्ही खे बि तव्हां पाण में जोड़ कयो, त 1 खे 2 में जोड़ कंदासीं असांजो जवाबु ईंदो 3। ऐं 3 त 3 ते वंडिजंदो, त असांजो हे पूरो अंग बि 3 ते वंडिजंदो। हाणे अॻिले अदद खे चेक कयूं त हिनखे तकड़ि में चेक करे ॾिसूं कि 5 में 6 जोड़ कंदासीं ईंदो 11, 11 में 7 जोड़ कंदासीं 18, 18 में वरी ॿुड़ी जोड़ कंदासीं तॾहिं जवाबु ईंदो 18, 18 में 1 ऐं 8 खे जोड़ कंदासीं 9, त 18 या 9 ॿई 3 सां वंडिजी सघजनि था। असां हिनखे लिखी सघूं था कि हिन हे जेके 5 6 7 ऐं ॿुड़ी जमा थी करे जवाबु ॾियनि था 18, त 18 3 सां वंडिजी सघिजे थो, या 1 + 8 बि 3 सां वंडिजी सघिजे थो। त हिन पूरे अदद खे असां लिखी सघूं था कि हे 3 सां वंडिजी सघजनि थो। 5607 3 सां वंडिजी सघिजे थो। हाणे हिनखे करण खां पोइ असां आख़िरी अदद खे चेक कयूं त 1 में जोड़ कंदासीं ॿुड़ी, वरी ॿुड़ी, वरी 7 जोड़ कंदा 8, 8 ऐं 6 थी वेंदा 14, 14 में 5 जोड़ कंदासीं थी वेंदा असांजा 19। त हाणे हे सभु मिलाए करे असांजो जवाबु आयो 19। हाणे 19 असांजो 3 सां नथो वंडिजी सघिजे, त असां हिनखे न लिखंदासीं कि हे 3 सां वंडिजी सघिजे थो। हाणे असां 3 सां 3 अदद चेक करे वियासीं। हाणे अगरि असां चेन सां चेक कयूं त चेन सां चेक करण जो सवलो तरीक़ो आहे कि तव्हां हर अदद जे आख़िरी 2 अंगनि खे चेक कयो। अगरि उहे 2 अंग चेन सां वंडिजी सघजनि था, त पूरो अदद चेन सां वंडिजी सघंदो। हाणे असां आख़िरी हिन अदद खे ॾिसूं त हिसो असां वटि 21 अदद थो अचे 65, जेको 65 21 अदद आहे, त उहो 2 या चेन ॿिन्ही सां न वंडजंदो, त इहो पहिरियनि 3 अंगनि मां कंहिं सां बि नथो वंडिजी सघिजे। हाणे असां हिन अगरि पहिरें अदद खे चेक कयूं त असां वटि आहे 88। 88 असां तकड़ि में चई सघूं था कि चेन सां वंडिजी सघिजे थो। कीअं? 4 ज़र 22 ईंदो आहे असां वटि 88, त हे पूरो अदद असांजो चेन सां वंडिजी सघिजे थो। हाणे असां वटि ॿियो आहे 70। हाणे ॾिसो 70 असांजो 4 ज़र 15 थींदो आहे 60, 60 खां 70 ते वञण लाइ असांजो 10 खपे वधीक, ऐं 10 चेन सां नथो वंडिजी सघे। पोइ बि असां हिनखे अगरि पक कयूं त 70 खे 4 सां वंड करे ॾिसूं। 4 ज़र 1 कंदासीं, 4 आयो, कट कईसीं 3, 30 खे असां करण लाइ 7 सां ज़र्ब कंदासीं, 4 7 28, कट कंदासीं, असांजो जवाबु बचियो 2। हाणे 2 बकाया बचण जो मक़सदु आहे कि 70 असांजो 4 ते नथो वंडिजी सघिजे। हाणे 4 सां चेक थी वियो, त असां हाणे 5 सां चेक कयूं। हाणे 5 सां चेक करण जे तरीक़े सां तव्हां वाक़िफ़ हूंदो कि असांजो इकाई वारी जॻह ते ॿुड़ी या 5 हुजे, जेका आख़िरी जॻह हूंदी आहे इकाई वारी जॻह, त उहो हाणे ॾिसो हिते 8 आहे, त 8 5 सां नथो वंडिजी सघे, त हे अंग पूरो न वंडजंदो। हिते ॿुड़ी आहे, ॿुड़ी 5 सां वंडे सघूं था, त असां हिन अदद खे चई सघूं था 5 सां वंडे थो। हिते आख़िर में 5 आहे, त हाणे हे बि अंग 5 सां वंडिजी सघजंदो। 5 खां पोइ 6 सां चेक कयूं। 6 सां चेक करण जो तरीक़ो इहो आहे कि को बि मिलियल अदद 6 सां वंडिजी सघिजे थो, तॾहिं कि अगरि उहो अदद 2 ऐं 3 सां धारदार वंडिजी सघिजे। छाकाणि त 6 जी मुफ़रद जुज़ो ज़रबी यानी प्राइम फैक्टराइज़ेशन हूंदी आहे 2 ज़र 3। हाणे ॾिसो पहिरें अदद खे चेक कयूं त पहिरियों अदद 2 ऐं 3 सां वंडिजी सघिजे थो, असां लिखंदासीं ॿिए रंग में था लिखूं कि इहो असांजो 6 सां वंडिजी सघिजे थो। हाणे हिते हे बि 2 ऐं 3 सां वंडिजे थो, त 6 सां वंडिजी सघजंदो। अगरि इन्हनि मां को बि हिकु कंहिं सां वंडिजे हा, त असांजो 6 सां न वंडिजी सघिजे हा, ॿिन्ही जो हुजणु लाज़मी आहे।
आख़िरी अदद 2 ऐं 3 ॿिन्हिनि सां नथो वंडिजी सघिजे त इहो 6 सां बि न वंडिजी सघंदो, त 6 असांजो थी वियो। हाणे 9 सां वंडण जो तरीक़ो साॻियो ई आहे जीअं असां जुटियुनि जो, की हुन अदद जा अंग पाण में जोड़ कयो ऐं उनखे 9 सां वंड कयो। हाणे ॾिसो असां हिते अॻ में ई जोड़ करे आया आहियूं। हाणे पहिरें अदद जा जोड़ हुयो 48, 48 9 सां नथो वंडी सघिजे। अगरि अञा पक करणी आहे त 4 जोड़ 8 थी वेंदा 12, 12 नथा 9 सां नथो वंडिजी सघिजे, त असां चवंदासीं की पहिरियों अदद पूरो 9 सां नथो वंडिजी सघिजे। हाणे हिन अदद खे असां जॾहिं जोड़ कंदासीं त असांखे जवाब मिलियो हुयो 18, त हाणे 18 9 सां वंडिजी सघिजे थो, त असां हिन खे लिखंदासीं त इहो अदद पूरो 9 सां वंडिजी सघिजे थो, छाकाणि त हिन जो असांखे जवाब मिलियो हुयो 18। हाणे अगरि टें अदद खे ॾिसो त हे अदद असांखे चेक करण जी ज़रूरत ई न आहे, छो जो इहो 3 सां नथो वंडी सघे त 9 सां बि न वंडिजी सघंदो, छो जो 9 असां 3 सां वंडी सघूं था। कोई बि असांखे तव्हांखे चेक करणो आहे त हिनखे जमा करे जवाब मिलियो 19, हाणे 19 9 सां नथो वंडी सघिजे, असांजो 9 जी टेस्ट बि थी वई। हाणे 10 सां चेक करण जो तरीक़ो सभिनी खां सवलो आहे की तव्हां इकाई वारी जॻह ते तव्हां वटि ॿुड़ी हुजणु खपे। हाणे हिते असां वटि ॿुड़ी न आहे त इहो 10 सां न वंडिजंदो, ॾिसो हिते असां वटि 8 पियो आहे, हिते असां वटि ॿुड़ी आहे त असां हिते लिखी सघूं था असां वटि 10 सां इहो वंडी सघिजे थो। ऐं हिते असां वटि ॿुड़ी न आहे त इहो 10 सां न वंडिजंदो। हिन खे ॾिसण जो ॿियो तरीक़ो आहे की उहो अंग 2 ऐं 5 ॿिन्ही सां वंडिजी सघिजे त तॾहिं उहो 10 सां वंडिजी सघंदो। हाणे हे सिर्फ़ु 5 सां वंडिजे थो पर 2 सां नथो वंडिजे, त इन जो सवलो तरीक़ो इहो आहे की बसि तव्हां चेक कयो त इकाई वारी जॻह ते तव्हां वटि ॿुड़ी हुजणु खपे। ऐं इहे सभु असांजूं टेस्टियूं मुकमल थियूं।